विद्यापति का संत हुआ। संत बिहार तरफ समस्तीपुर ओॾां गंगा वेंदी आहे न, जीअं पटना जे अॻिते थोरो सो त समस्तीपुर हिकिड़ो शहर आहे ऐं ओॾां गंगा वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो विद्यापति संत एडा बिल्कुल निर्मल संत, एडा बिल्कुल यानी भक्ति भाव में रमियल, बिल्कुल ईश्वर जो ही रूप। सॼो ॾींहुं मुख में उन्हनि जे राम नाम, चओ राम। त उन्हनि सॼो जीवन त पूरो भक्तिअ में गुज़ारियो। अंतिम समय जंहिंमहिल उन्हनि जो आयो त अंतिम समय उन्हनि चयो पंहिंजे सिखनि खे कि प्यारा हिकु कमु कजो, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, अंतिम संकेत ॾींदोमांव, उन ॾींहुं मूंखे गंगा किनारे वठी हलिजो ऐं बसि उते ई यानी जीअं मां प्राण मुंहिंजा वेंदा मूंखे गंगा में प्रवान करे छॾिजो। चओ जय श्री कृष्ण। चओ राम। आयो कुझु ॾींहंनि खां पोइ विधि विधान ईअं थियो कि उन्हनि जो अंतिम समय अचियो ऐं उन्हनि पंहिंजे सिखनि खे इशारो कयो, प्यारा हलो हाणे हाणे शरीर जर्जर थी वियो आहे, बल कोन्हे ऐं मूंखे ईअं लॻे थो संकेत मिलियो आहे कि बसि हाणे असांजो श्वास पूरा थिया आहिनि, जल्दी हलो। चओ जय श्री कृष्ण। त उहो त बसि चवंदा पिया वञनि राम 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 श्री राम श्री राम श्री राम। हिकिड़ी पालकी ठातनि, पालकीअ में उन्हनि संतनि खे विहारियो ऐं उन्हनि खे वठी हलिया गंगा किनारे। त गंगा किनारे अञा चङी परे हुई गंगा, ध्यानु ॾिजो, चङो परे हुई, कुझु किलोमीटर अञा बचा हुया। त चयसि कि बीहो बीहो बीहो, इते ई बीहो, इते ई बीहो। चयसि बाबा जी अञा गंगा न आई अथव, अञा गंगा चङो परे आहे, चङा किलोमीटर परे आहे न, पर भले गंगा परे आहे पर मूंखे लॻे थो बसि हाणे मुंहिंजा श्वास कोन्हनि, इते वियो राम राम राम, मुख में राम राम इशारो कंदा पिया वञनि, बसि हाणे इते ई बीहो, इते बीहो। पोइ जंहिंमें चयसि त भाई गंगा अञा परे आहे साईं जी, कीअं कयूं? त चयसि गंगा भले परे आहे, असां हेॾा किलोमीटर हली करे आया आहियूं गंगा, त छा प्रभु मुंहिंजी भक्तीअ जो एतिरो बि फल न ॾींदा छा कि असां हेॾो परे हिते गंगा जे लाइ आया आहियूं त कुझु किलोमीटर गंगा बि त हेॾे अचे। चओ जय श्री कृष्ण। प्यारी साध संगत जी, चवंदा आहिनि समस्तीपुर मां जितां गंगा निकिरंदी आहे उतां हिकिड़ी गंगा जी धारा टुटी पई। गंगा जी हिकिड़ी धारा अलॻि सां निकिती ऐं जाते उहे संत वेठा हुया, उन्हनि जो नालो हुयो विद्यापति। त चवंदा आहिनि गंगा जी धारा ओॾे आई ऐं उन्हनि खे खट सहित, उहा पालकीअ सहित, ऐं जीअं ई उन्हनि जो अंतिम श्वास आयो ऐं उहा गंगा जी धारा बि अची वई ऐं उन्हनि खे पाण सां गॾु वठी वई। चवंदा आहिनि उते उन स्थान जो नालो विद्यापति नगर अथव। अॼु बि उतां ॾिसो साफ़ भॻवान ॾेखारनि था कि मां पंहिंजे भक्त जो कीअं ख़्यालु रखंदो आहियां। चओ जय श्री कृष्ण।